नाज़रीन, गौसपुर में ख़बर शामिल कंदासीं। गौसपुर में सिंध यूनाइटेड पार्टी एसीओपी जे केतिरनि ई कारकुननि जो गौसपुर शहर जे रूरल हेल्थ सेंटर में बुनियादी सहूलियतुनि जे खोट ऐं डॉक्टरनि जे गैर मौजूदगी वारे अमल ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी सिहत खाते कशमोर कंदकोट ख़िलाफ़ 3 कलाकनि जी अलामती बुख हड़ताल करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते नायल डीएचओ एजाज़ शाह हटायो, रूरल हेल्थ सेंटर बचायो, अस्पताल जो घोसड़ो एमएस हटायो जा नारा लॻा विया। उन मौक़े ते सीओपी जे ज़िले अॻुवाण दुर्यत बेजाराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 50,000 खां वधीक आदमशुमारी हिन अस्पताल जे हेठां आहे, पर 10 रुपयनि जी सिरिंज बि मरीज़नि खे नथी मिले। ना लेडी डॉक्टर आहे, ना मर्द। ग़रीब आवाम केॾांहुं वञे? सिहत जूं सहूलियतूं आवाम जो बुनियादी हक़ आहिनि। हुन चयो त जेसीं ताईं गौसपुर जे सरकारी अस्पतालनि खे फ़ाल करे सिहत जूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे ग़रीब आवाम ऐं मिसकिन आवाम खे फ़ाइदो न ॾिनो वेंदो, तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो।